अपडेट अवां सां शेयर कंदासीं। कोटली मां कोटली साइट पुलिस पारां 20 ॾींहं अॻु चौहान चौक तां मुबैना खंबे गुम कयल 3 पोहरतनि जी बाज़ियाबी लाइ चौहान बिरादरी जे औरतुनि नंढड़नि ॿारनि हंज में ॿार खणी जामशुरो मीडिया सेंटर अॻियां एहतजाज कयो। एहतजाज करण फरज़ाना इमामज़ादी ऐं सकीना चौहान जो चवणु हो त 20 ॾींहं अॻु SHO साइट ख़ैर मोहम्मद मल्हा, CIA इंचार्ज मोहम्मद खान ब्रह्माणी, SHO लूणीकोट अयाज़ अबड़ो पुलिस टाला साण करे रात जे वक़्तु असांजे घरनि ते बिलाजवाब चढ़ाई कई। औरतुनि मथां तशद्दुद कंदे 3 नौजवान मज़हर, साजन, मुमताज़ उर्फ़ भुट्टो चौहान खे खंबे विया। बदी गुज़रण बावजूदि असांखे थाणे ते घुराए 5 लख रुपया तलब कया वियो। हुननि चयो त असांजा मर्द पोरियो कंदड़ आहिनि, असीं पाण हारपो करे गुज़ारो कंदियूं आहियूं, पुलिस खे एतिरी रक़म किथां ॾियूं। हिननि वधीक चयो त खंबियल नौजवान मथां कॾहिं बि को केस दाख़िल न थियो, न ई कॾहिं कंहिं अहिड़े ॾोही सरगर्मीअ में मुलस आहिनि। पुलिस ब्लैकमेल करे रही आहे। 20 ॾींहं थी विया आहिनि, असांजा नौजवान पुलिस ज़ाहिर नथी करे। अगरि कंहिं कुझु बि थियो त हुनजा ज़िम्मेवार मथे ॼाणियल पुलिस ऑफिसर हूंदा आहिनि। DIG हैदराबाद SSP जामशुरो खे नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो कयो आहे।